कोटली महमद कबीर का खबर शामिल क्यों पिया। अज़हर बुयो जी रिपोर्ट मुताबिक कोटली महमद कबीर भरसा गोठो कादिर बख्श जरवार जा रहवासी फयाज हुसैन जरवार मुस्मात सनम खातू मुस्मात फरजाना खातू प्रेस क्लब कोटली कबीर पहुंची मीडिया वारनि खे ॿुधायो त 4 ॾींहं अॻु मुंहिंजो मुड़ुसु ज़मीर हुसैन जरवार मूं ते तशद्दुद करे माइटनि वटि छॾे वियो आहे, जॾहिं त मूंखे 6 ॿार बि आहिनि। उन राति फयाज़ जरवार जो जंहिं छोकिरीअ सां निकाह थियल हो उनखे ज़मीर जरवार, एजाज़ जरवार, ख़ालिद जरवार, अलहंदो जरवार, पुनल जरवार ऐं प्यारो जरवार घरां खणी महमीर जरवार सां निकाह कराए छॾियो अथनि, जॾहिं त पहिरियां उन छोकिरीअ जो 2011 में निकाह फयाज़ हुसैन जरवार सां थियल आहे। निकाह जे मथां निकाह कराए हाणे असांखे मौत मारियो धमकियूं था ॾियनि त तव्हां ख़ामोश रहो न त तव्हांखे मारे छॾींदासीं। असां पंहिंजी बिरादरीअ जे चङनि मुड़ुसनि ॾे वियासीं पर कंहिं बि असांजी दाह न ॿुधी। असां आला ऑफिसरनि ऐं सेशन जज नौशरो फिरोज़ खे अपील था करियूं त खुदारा असां सां इंसाफ़ कयो वञे। निकाह मथां निकाह कंदड़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे।